अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत ईरान बस हादसे में शहीदनि ऐं ज़ख़्मियुनि जी माली मदद जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर पारां शहीदनि जे वारसनि लाइ 50 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 10 लख रुपयनि जो ऐलान कयो आहे। सिंध हुकूमत पीपल्स पार्टी चेयरमैन जी हिदायत ते शहीदनि खे वापसि आणण जो मुकमल इंतज़ाम कयो आहे। सिंध हुकूमत ईरान बस हादसे में शहीद थींदड़नि जे वारसनि खे 50 लख ॾींदी। वॾे वज़ीर वधीक चयो त हादसे में ज़ख़्मियुनि खे 10 लख रुपया ॾिना वेंदा। अहम ख़बर सां शेयर करे रही सिंध हुकूमत ईरान बस हादसे में शहीदनि ऐं ज़ख़्मियुनि जी माली मदद जो ऐलान करे छॾियो। वॾे वज़ीर पारां शहीदनि जे वारसनि लाइ 50 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 10 लख रुपयनि जो ऐलान कयो वियो आहे। सिंध हुकूमत पीपल्स पार्टी चेयरमैन जी हिदायत ते शहीदनि खे वापसि आणण जो इंतज़ाम मुकमल करे वरितो आहे। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत ईरान बस हादसे में शहीदनि ऐं ज़ख़्मियुनि जी माली मदद जो ऐलान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर पारां शहीदनि जे वारसनि लाइ 50 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 10 लख रुपयनि जो ऐलान कयो वियो आहे। सिंध हुकूमत पीपल्स पार्टी चेयरमैन जी हिदायत ते शहीदनि खे वापसि आणण जो मुकमल इंतज़ाम कयो आहे। सिंध हुकूमत ईरान बस हादसे में शहीद थींदड़नि जे वारसनि खे 50 लख ॾींदी। वॾे वज़ीर जो चवणु आहे हादसे में ज़ख़्मियुनि खे 10 लख रुपया ॾिना वेंदा। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल फराह। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जी हिदायतुनि ते सिंध हुकूमत पारां जेके ईरान में हादसे सबब जेके शहीद आहिनि उन्हनि जे फी माण्हू खे 50 लख रुपया ऐं ज़ख़्मी खे 10 लख रुपया ॾिना वेंदा। इहो चवणु आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत तमामु इंतज़ाम आहिनि उहे करे वरिता आहिनि ऐं जेको जहाज़ आहे C-130 सखर तोड़े जेकमबाद में इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। ऐं जीअं ई जेके इहे ज़ख़्मी ऐं शहीद आहिनि उहे सखर समेत जेकमबाद पहुचंदा त जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे एयर एम्बुलेंस ज़रिए कराची मुंतक़िल कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह जेकी ईरानी हुकूमत आहे उन सां इंतज़ामनि बाबति ॻाल्हायो आहे। तमामु इंतज़ाम मुकमल थी विया आहिनि। जीअं ई C-130 तयारु सखर तोड़े जेकमबाद में लैंडिंग कंदो त उन जा जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे एयर एम्बुलेंस ज़रिए कराची जी जेकी निजी अस्पताल आहे हिते मुंतक़िल कयो वेंदो। ॿिए तरफ़ जेकी शहीद आहिनि उन्हनि जा लाश उन्हनि जे ॻोठाणे जेके कब्रिस्तान या ॻोठ आहिनि उन तरफ़ मोकिलिया वेंदा। वॾे वज़ीर जो चवणु आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं हिदायतूं आहिनि त तमामु हादसे में शहीद जेके शहरी आहिनि सिंध जा उन्हनि जी हर माली मदद कई वञे। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिदायतुनि ते C-130 जे जहाज़ आहे जीअं ई सखर पहुचंदो त उहे लाश ऐं ज़ख़्मी कराची मुंतक़िल कया वेंदा। वॾे वज़ीर जो इहो बि चवणु आहे त तमामु जेके इंतज़ाम आहिनि उहे सिंध हुकूमत कंदी, हर तावन करण जे लाइ तयारु आहे ऐं माली मदद कई वेंदी। शहीद थींदड़नि जे लाइ 50 लख ऐं ज़ख़्मियुनि जे लाइ 10 लख रुपया माली मदद कई वेंदी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।